कराची समेत समूरे मुल्क लाइ बिजली ₹2.75 फी यूनिट महांगी। नेपरा बिजली जे अघनि में नए इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जे अघनि में इज़ाफ़े सां वाहिपेदारनि ते 85 अरब 20 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। हुकूमत तरफ़ां जजनि जे ख़त ते जांच कमीशन जोड़ण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीफ जस्टिस कासिफ़ ईसा जी मुलाक़ात। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल जी भी मुलाक़ात में शिरकत। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़दशनि ते गौर वीचार। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़त ते जांच कमीशन जोड़ी वेंदी। 2-4 ॾींहनि अंदरि सरबराह जो नालो अची वेंदो। मामिलो सुभाणे वफ़ाक़ी काबीना अॻियां बि उथारियो वेंदो। वज़ीर आज़म वाज़िह कयो आहे त अदलिया जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। जजनि जो ख़त ज़ाब्तनि जी भञकड़ी आहे या न, फ़ैसिलो अदलिया कंदी। अहिड़ो को मामिलो साम्हूं अचे त लिकाइण न घुरिजे। पाक फ़ौज जी क़ुर्बानीनि जो एहतराम कयो वञे। हमेशह पाक फ़ौज ते आङुरियूं खणणु सुठो अमल न आहे। चीफ जस्टिस कासिफ़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट जो इजलास। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़त खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीफ जस्टिस विच में मुलाक़ात ते गौर वीचार। मिठियाणी भरिसां गुम थियल नौजवान बेदर्दी सां क़तल। वण में टंगियल लाश हथ। ॻोठ कंडाणी माची में डगन सोलंकी जो वण में टंगियल लाश हथियो वियो। मक़तूल नौजवान जे वालिद जो चवणु आहे त संदसि नौजवान पुट खे बेदर्दी सां क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। सखर में हथियार बंदनि हथां क़तल थियल नींगर जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त ज़ैनुल आबिदीन खे ज़्यादती खां पोइ क़तल कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। शिकारपुर में बदमनी ते ज़ाब्तो न थी सघियो। वधीक हिकु ॼणो अगवा। नापरकोट थाणे जी हद में हथियार बंदनि 3 ॼणनि खे यरगुमाल बणाए वरितो। ॻोठाणनि 2 ॼणनि खे छॾाए वरितो। अब्दुल करीम चाचड़ अगवा। मीरपुर माथिरे मां अगवा थियल 2 नौजवान राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब। अख्तर मोची ऐं इक़बाल मोची जे वारसनि संदनि बाज़ियाबी जी तस्दीक़ करे छॾी। ॿिन्ही नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ 16 लख रुपया भरण जा इतला। ठरी मीरवा भरिसां दिलि दुखंदड़ वाक़ियो। ॻोठ फोटो दस्ती में करंट लॻण सबबि औरत थन पियाक नींगर समेत फौत। गुलनास पंहिंजे 2 वरनि जे पुट कासिम दस्ती खे बचाईंदे दमदणीअ हवाले कयो। ऐं पाक फ़ौज जी निगरानी हेठि काकोल अकेडमी में क़ौमी क्रिकेट टीम जी तरबियती कैंप शुरू। क़ौमी टीम जे रांदीगरनि तरफ़ां साइकिलिंग समेत मुख़्तलिफ़ मश्क़नि जो मुज़ाहिरो।